أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فيها يفرق كل أمر حكيم صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइरों अल्लाह जा शुक्राना जो अज असां एक अल्लाह जे कामिल सालिह वली बाने जे दिहाड़े में शरीक थिया आहियूं। असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त अल्लाह जा वली पंहिंजे क़ब्रुनि में ज़िंद हयात सलामत हूंदा आहिनि। उन्हनि जो दिहाड़ो जेको मल्हाए थो उन्हनि जे दरगाह ते जेको सलाम करण जे लाइ अचे थो वलीअनि खे उन्हनि जे क़ब्रुनि में उन जी मालूमात हूंदी आहे। बाज़ माण्हुनि जो ख़्याल आहे त जेके वफ़ात करे विया ये मिट्टीअ में मिली विया ख़ाक में ख़तम थी विया इहो उन्हनि जो नज़रियो हूंदो। असांजो अक़ीदो इहो आहे त अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारुनि में ज़िंद आहिनि, ॿुधनि था, ॾिसनि था, सुञाणनि था। जॾहिं को उन्हनि खे सलाम करे थो तो उहो सलाम ॿुधनि था ऐं सलाम जो जवाब बि इनायत कनि था। कंहिं बि अल्लाह जे वलीअ साहिब क़ब्र साहिब मज़ार जे जॾहिं दरगाह ते वञिजे त उन दरगाह जी इज़त एतराम ईअं कजे कीअं जहिड़े वलीअ जी इज़त कबी आहे। कंहिं बि दरगाह ते वञी गैर शरई गैर इस्लामी कम करणु असांजो दीन असांजो मसलक उन जी इजाज़त नथो ॾिए। क़ब्र खे चुमणु, क़ब्र खे तवाफ़ करणु, क़ब्र खे सजदो करणु, क़ब्र वारे खां मुराद घुरणु ये सभु शयूं गैर शरई आहिनि। कंहिं बि क़ब्र खे तवाफ़ न कबो। तवाफ़ अल्लाह जे घर बैतुल्लाह काबतुल्लाह मुबारक जो कबो। तव्हां मुंहिंजी ॿोली सम्झो था अलाए नथा सम्झो? अरे सीअ सोढ़ो कयो तो ईअं जो चुप कई अथव त पुछो ई कोन था। जेकी ॻाल्हि सम्झ में आई आहे तो हथ तो मथे करे चओ सुभाणे अल्लाह। ख़बर त पए त चेरनि में आयो आहे या मुक़ाम में पहुतो आहे। हिकिड़ो त हे अॻियूं बीहारियो अथव हीअं जो तो अखियुनि खे हणे मूंखे पोइ ते नज़र ई कोन थो अचे। जानी थोरो पोइ ते हटी बीह या बत्ती तेज़ बत्ती बंदि करीसि अलाह मदीनो ॾेखारींदुई। अज़ीज़ान गिरामी
काबे जो कबो अण जाहिल मानू चदा बा मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जे कब्र के 7 भेरा तवाफ कयो बेड़ा ही पार। याद रखो के वली जी कब्र के तवाफ करण हराम नाजायज तवाफ पूरी रूए जमीन ते सिर्फ हिकड़ी जाय है जो तवाफ थी तो बस तवाफ एड़ी इबादत है जेका मक्कतुल मुकर्रमा में अल्लाह जे घर बैतुल्लाह शरीफ जो सिर्फ इन हिकड़ी जाय जो तवाफ कबो बस के वली जी कब्र के तवाफ करण चो हराम है। सभई चो वली जी कब्र के सजदो करण हराम है। वली जे कब्र के सजदो करण हराम है। ए वली का खुरण तो पीर खचूरिया सोना मुके पुट जाए ये जायज कोने हराम है। ये खचूरियो साईं पुट न दीदो पुट अल्लाह दीदो चौकेर दी दुआ मदद करे चौकेर दी दुआ कुछ अकीदो सिखो आले सुन्नत जो एतकाद सिखो वलियन जे मज़ारन ते वनी जाहिलानी रीतू रस्मू न अपनायो। अल्लाह जे वली के खुरबो नहीं तो मुके पुट दे मुझी ये मुश्किल टाल मुझी ये हाजत जरूरत पूरी कर खुरबो अल्लाह दी जात का वसीलो वठबो आ वली जो ए मुझा मौला ए मुझा रब करीम हजरत पीर खचूरियो रहमतुल्लाह अलैहि दे सदके मुके पुट दे ए मुझा मौला पंजे हिन वली जे मुहाबे खट्टे सुतो बरगुज़ीदो अल्लाह जो प्यारो उन जे आस्ताने ते जेका बानो दुआ घुरे तो न रब रद न कंदो हर जाय ते आहे रब हर जाय ते आहे पर जेको वली जे आस्ताने ते दुआ घुरजे थी न या दुआ अल्लाह रद न कंदो। गाल समझो था जिए अल्लाह जे वली जे आस्ताने ते वनी के मानू सद करे चयो मुझा मालिक हिन पंजे वली हिन पंजे प्यारे दोस्त जे सदके मुझा मौला मुझी ही मुराद पूरी कर तो वो वली बे उन दुआ ते आमीन चवंदो आ उन दुआ जे सिफारिश रब वट वो वली कंदो आ जल्दी वा दुआ अगामी वेंदी आ। हाफिज जे कुरान जो 30 सिपारा याद आयो कलंदर जी दरगाह ते 30 खत्मो पूरो कंदुस जेसी तई मुखे डाण न मिलंदो खुशखबरी न मिलंदी तो न उथंदुस। हाफिज वेठो कुरान पढ़े कलंदर जी दरगाह ते रब खे वेठो बाधाए मौला अने मुले जी जरूरत केड़ी हुंदी शादी हुंदी या समझो था को संग किथे को तारे आयो मिले से न पियो कलंदर जे दरगाह ते जहां 3 दी वेंदुस खत्मो कुरान जो पूरो कंदुस जेसी कम न थींदो त न उथंदो एकड़ो डी बडी 3 डी पर खुशखबरी कोन मिलियस। हिकड़ी गायण वजायण वाली औरत गिंगरू छेरू छिमकाईंदी आई उन के ओडी मलई दाण मिलियो वा माई वई हली कम थी वियो हाणे हे कावड़ियो कलंदर ते वाड़े कलंदर वा 3 डी मा कुरान वेठो तो पढ़ा मुंजो कम न थियो हूअ गायण वजायण वारी आई इतो आई इन जो कम थी वियो ओडी मलई वई हली कलंदर ते कावड़ियो गुस्सो कई उते ही दरगाह के भित गई टेक लगाए लेटियो निंद्र अची वियसि अख लगी वियसि ख्वाब में तो ॾिसे त हज़रत कलंदर लाल शहबाज साम्हूं बीठो आहे तो हाफ़िज़ ॾाढो कावड़ियो हुई किथे कावड़ जा न 3 ॾींहं यको वेठो आहे मूंखे ख़ुशख़बरी कोन ॾिनई फरमाई त ओ हाफ़िज़ इहा जेका औरत आई ने जो हिते अचण मूंखे वणे न पियो मुंहिंजो निकिरे टरे जान छुटे तुंहिंजो कुरान मूंखे वणे पियो तॾहिं तोखे ख़ुशख़बरी न ॾिनमि बाक़ी कम तुंहिंजो रब खां
पहिरें ॾींहुं थी वियो आहे जे ॾाण ॾियां त 3 ॾींहं वेही आहे मोटी आयो हाफ़िज़ वाकई कम थी वियो सॼो पुट अल्लाह जे वलीअनि जे आस्ताने ते घुरियल दुआ रब रद न कंदो आहे क़ुरान में आहे त कुल्लमा दखल अलैहा ज़करियल महराब वजद इंदहा रिज़्का जेॾी महिल ज़करिया अलैहिस्सलाम आयो हज़रत बीबी मरियम जे हुजरे में जे हुजरे कोठड़ी आहे कखाई झूपड़ी आहे बीबी मरियम साइण अल्लाह वारी आहे अल्लाह जी प्यारी आहे वली आहे कामिला आबिदा ज़ाहिदा बानी आहे मर्द नाहे औरत आहे वली आणी आहे नबी नाहे वली आणी आहे अल्लाह जी इबादत वेठी थी करे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो आयो ॾिठई त अण मुदाइता मेवा पिया आहिनि हाणे जे हिन महिल हे मौलवी साहब मुफ्ती साहब ही अंगूर खाए त तव्हां चवंदो न त हे अंगूर किथां आया अंब वेही खाए यार बठोरे में अंब कोन्हनि ठटे में अंब कोन्हनि कराची में अंब कोन्हनि मुफ्ती हे अंब आंदे ई किथां चवंदो या न चवंदो हज़रत ज़करिया तो पुछे बीवी मरियम हींअर त हिन मेवन जी मौसम कोने अणमुदाइता मेवा कीअं वेठी खाई चई त ओ ज़करिया जे रब जी इबादत थी कया उन रब मूंखे अणमुदाइता मेवा खाराई हज़रत ज़करिया ॾिठो त हीअ जाइ आहे जिते अणमुदाइतियूं शयूं थियूं मिलनि मुद्दत त हर कंहिंखे मिलंदी आहे जी मुद्दत हर कंहिंखे शइ मिली वेंदी आहे पर अणमुदाइती शइ जिते मिले सोचई त हीअ जाइ आम जाइ न आहे क़ुरान तो फरमाए हुनालिक दआ ज़करिया उन जाइ ते उन आस्ताने ते हुनालिक उन मकाम ते उन जाइ ते उन घड़ीअ में जिते अणमुदाइता मेवा ॾिठई बुको खई मुंहिंजा मौला मूंखे पुट मुंहिंजा मालिक मूंखे पुट ॾे हाणे नबी ज़करिया ॿिए हंधि नबीअ जी दुआ क़बूल न पई थिए छा नबीअ जूं दुआ रद थींदियूं आहिनि छा पर इते अचे इन बीबी साइण जे कोठड़ी में इन हुजरे में इते अचे छो दुआ घुरी क़ुरान फरमाए थो जिते अणमुदाइता मेवा पिया मिलनि न हुनालिक दुआ ज़करिया उते नबी सगोरे ज़करिया दुआ घुरी मौला मुद्दत हर कंहिंखे औलाद ॾींदो ही पर मुंहिंजी मुद्दत चढ़ी वई आहे वश्ताल الرأس شيبا ولم أكن بدعائك رب شقيا मुंहिंजा हथ हीणा थी विया वार अछड़ा थी विया कुराड़ पची वई मुंहिंजी घर वारी बि पोड़ी झूर थी वई हज़रत ज़करिया जी उमिरि हुई 120 साल ऐं बीबी साइण जेका घर वारी हुअसि उन जी उमिरि बि 90 साल हाणे 90 सालनि में बि माई ॿार ॼणी थी आहे छा असांजे दौर में त 40 खां पोइ बि का मुश्किल थी ॼणे डांडा जो ज़मानो आहे 90 सालनि जी उमिरि हज़रत ज़करिया 120 सालनि जी जमार चई त मुद्दते हर कंहिंखे पुट मिलंदा आहिनि पर हिते अणमुदाइता मेवा ॾिसी हज़रत ज़करिया दुआ घुरी मालिक ओ मुंहिंजा रब करीम जीअं बीबी मरियम वटि अणमुदाइता मेवा आहिनि मूंखे बि अणमुदाइतो पुट अता कर रब्बुल आलमीन जल्ल शानहू फरमाए या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया ए ज़करिया मुबारक थई पुट जो ॼाए नालो रखी देंसी यहया क्यों वारा सुभान अल्लाह चवंदा बाकी पुठियों वारनि कसम कयो आहे ऐं जेको सियासी लीडर अचे त पोइ ॾिस आशिक़ी दा हंबो छू हणनि हींअर त वोटनि जो मुद लॻी पई आहे न 2-3 लड्डू मिलनि या बिरयानी मिलनि का बूटड़ी मिलनि पोइ ॾिसो आशिक़नि जूं हंबो छू हणनि मुस्तफ़ा जो शान बयान थिए वलीअनि जो मर्तबो बयान थिए दिलि खोले चो सुभान अल्लाह
खुदा कंदो खुश हूंदो अला हज़रत पीर खतूरीअ जे सदके तांजे मन जूं मुरादूं पूरियूं कंदो रब्बुल आलमीन फरमाता या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया ए ज़करिया मां रब पाण तोखे मुबारक थो ॾियां पुट ॼमंदई नालो रखजंसि यहया सुभान अल्लाह ओ उन आस्ताने ते बीबी मरियम साइण जे वलियाणी बानी जे इबादत गाह में उन कोठड़ी में वेही दुआ घुरी अल्लाह जे नबी इहो सबक वरी कुरान में इहा ॻाल्हि अल्लाह लिखी रब खे ख़बर हुई त पीर खतूरीअ ते वञण वारनि ते मुल्ला एतिराज़ करण वारा बि पैदा थींदा उन जहिड़ा रब्बुल आलमीन जल शानहू कुरान में यो वाक्य लिखी छॾियो त जेकॾहिं तव्हां कंहिं वलीअ जे आस्थाने ते वञी रब खां दुआ घुरो था त इहो नाजाइज़ बिदअत हराम नाहे अल्लाह जे नबीअनि जी बि सुन्नत आहे तोखे वोट खपे छा हाँ जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या अना मुबसा सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मुझे दोस्तों हजरत सैयदना ज़करिया जी दुआ के उनजी इजाजत के रब कुरान में बयान करे दुनिया वारन के बुझायो त जिते अल्लाह जे प्यारन जा कदम लगंदा आहिनि ये जायूं आम न आहिनि खास आहिनि बीजाते कुरान जो फरमाए इन सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह सफा जबल मरवे जो जबल ये अल्लाह जो निशानियूं आहिनि अल्लाह जो निशानियूं आहिनि मालिक करीम जो निशानियूं आहिनि सुभान अल्लाह मूं हदीस पढ़ी त मदीने वारे साईं साए रंग जी चादर पसंद कई साईं जन चादर साई पाईंदा ईअं गिचीअ में विझी हलंदा साए रंग जी चादर मूं बि पाती समझी हाणे मुंहिंजा फ़क़ीर जेके आहिनि न उहे बि पाइनि साई चादर ॾिसण परे खां चढ़ायो दिलि पर साईं हाणे इहा निशानी बणिजी वई आहे छा इन खे ॾिसण सां मातमी याद थी ही निशानी थी वई आहे हालांकि इहा मुंहिंजी सुनत न आहे मदीने वारे साईं जी सुनत पर जो मूं शुरूआत कई ऐं माण्हुनि ॾिठो पसंदि कयो त उन्हनि बि इहो कमु शुरू कयो हाणे इहा ॼण निशानी बणिजी वई आहे साई चादर ॾिसो चवंदा इहो करमी फ़क़ीर हूंदो तव्हांजो दिलबर साईं जो मुरीद हूंदो इहा निशानी बणिजी वई आहे दिलबर साईं जी अल्लाह फरमाए थो सफ़ा मरवो जबल मूं अल्लाह जूं निशानियूं अथव साई चादर खे ॾिसो मातली वारो यादि थो अचे रब फरमाए थो सफ़ा खे ॾिसो मरवे खे ॾिसो तव्हांखे अल्लाह यादि ईंदो इहे मुंहिंजूं निशानियूं आहिनि सम्झो भले अञा कोन सम्झो मूं चादर जो मिसाल ॾिनो त हिकिड़ी निशानी बणिजी वई उन निशानी खे ॾिसी मिसाल तव्हांजो ही ॻोठ आहे मस्जिद आहे मुनारो आहे तमामु वॾो पोइ ॻोठ वारा पुछंदा बा कहिड़े ॻोठ में वेंदा ओ वॾे मुनारे वारी मस्जिद वॾो मुनार ॻोठ में माण्हू आचूदल बाबा आचूदल जी का निशानी वॾो मुनारो ॾिसी वठे आचूदल
वारो ॻोठ जी निशानी आहे रब फरमाए तो मु अल्लाह जी निशानी तव सफा जबल मरवो जबल ये मु अल्लाह जी निशानी है कुरान हदीस में नहीं बैत शेर गजल मौलूद नहीं रब जो कुरान अल्लाह फरमाए तो इन सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह सफा जबल मरवे जो जबल ये अल्लाह जो निशानियूं आहिनि मौला तुंहिंजूं निशानियूं छो बणियूं जबल असांजे सिंध में खुटा आहिनि छा हे भगो टोड़ो जबल हे कारू झर जबल हे खीरसर जबल जूं कतारूं असां वटि जबल थोरा आहिनि छा इहे अलाह जूं निशानियूं छो न थियूं रब फरमायो त ही उहे सफ़ा ऐं मरवे जा जबल आहिनि जिते बीबी हाजरा हज़रत सैयदना इब्राहिम खलील जी घर वारी इस्माइल जी अम्मा उन जा कदम लगा इते बीठी पानी ॻोल्ही पानी बच्चे जे लाइ तलाश कई सफ़ा जबल ते बीठी इहो जबल अल्लाह जी निशानी मरवे जबल ते बीठी इहो जबल अल्लाह जी निशानी थी वियो छो त बीबी मरियम जा कदम लगा अरे जेकॾहिं हज़रत ईसा जे उम्मत जी वलियाणी रूहुल्लाह जी अमर जा कदम लगनि उहो जबल अल्लाह जी निशानी बणिजी वञे त जिते हज़रत पीर खजूरियो जेको मदीने वारे मीर जी उम्मत जो वली आहे जिते उन जी मज़ार आहे छा उन जी इज़त कोन्हे छा इहा अल्लाह जी निशानी न आहे मदीने में हिकिड़ो जबल आहे अल्लाह कंदो हड़ई मदीने हलंदासीं रब सभिनी खे मदीनो ॾेखारींदो मदीना तैयबा में हिकिड़ो जबल आहे उन जबल जो नालो आहे जबल उहद हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं विया उन जबल ते बीठा सही बुखारी में हदीस आहे त मदीने वारो साईं हो हुजूर सां गॾु अबू बकर हो हज़रत उमर हो हज़रत उस्मान हो हुजूर जेॾी महिल जबल ते बीठा न त जबल हीअं झूमे पियो हेॾे हेॾे ॾिसो रजफ बेहमूद हज़रत अनस बिन मालिक का रिवायत आहे जबल झूमण लॻो जबल नचण लॻो अरे अॻिणो चुप बीठे जबल हाणे नचींदो ते छो न ख़ुशी कयां जो अॼु मदीने वारे मीर मूं ते कदम रखिया जबल झूमे पियो पोइ साईं जन हीअं लखत हयसि उसबत हद फमा अलैक इल्ला नबियुन व सिद्दीकुन व शहीदान ए जबल उद चुप कर ए ठेंग टप्पा ॾियण बंद कर तो ते हिकिड़ो अल्लाह जो नबी बीठो आहे ॿियो सिद्दीक आहे ॿ शहीद आहिनि मदीने वारो साईं नबी आहे अबू बकर सिद्दीक आहे ऐं उमर ऐं उस्मान जिन खे शहादत 30-35 साल पोइ मिलण वारी आहे मदीने वारे खे अॻु में ख़बर आहे त ही मुंहिंजा ॿई असां बि शहीद तव्हांखे ख़बर आहे सुभाणे मूंसां छा थींदो तव्हां सां छा थींदो बच्चे सां छा थींदो औलाद सां छा थींदो कंहिंखे ख़बर आहे का ख़बर कोन्हे पर मदीने वारो तो फरमाए तो मुझो उमर शहीद थींदो उस्मान शहीद थींदो अबू बकर सिद्दीक रहंदो हां पोइ जेॾी महिल सोने सरदार कदम रखिया न इन जबल ते अल्लाह फरमायो त हबीब तुंहिंजा कदम लॻा आहिनि इन जबल खे बि जन्नती जबल तो बणाया सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था उनज़ुरू हाज़ा जबलुन उहुदुन युहिब्बुना व नुहिब्बुहु ही जबल उहुद अथव इहो मूंसां मुहबत रखंदो आहे मां मोहम्मद करीम इन सां मुहबत रखंदो आहियां हाज़ा जबलुन मिन जिबालिल जन्नत ही जेको उहुद जबल आहे न इहो जन्नत जो जबल आहे किथे जो जबल आहे ॻाल्हायो इहो किथे जो जबल आहे बेहिश्त जो जन्नत जो जबल आहे छो मदीने वारे जा कदम सुभान अल्लाह इहो जबल जन्नती जबल इहो जबल
नज़र कमज़ोर हुजे न मदीने वेंदो अलाह कंदो घणे हलंदो जंहिंजी नज़र कमज़ोर हुजे न हींअर रुॻे जबल उद खे ॾिसे रोज़ानो वञी कलाक ॿ कलाक ॾिसे हुनजी नज़र चिटी थी वेंदी साईं फरमाईंदा उहो जबल ते अचो न का बीमारी अथव का तकलीफ़ अथव हितां जो का साई बूटी हुजे भला ड्रब हुजे भला ॿियो न वञो मिन इदाही का कंटन वारी का बूटी बीठल हुजे उहा पटे चबाड़े खाओ शफ़ा मिली वेंदो कंटन वारी बूटी उहा खाओ तव्हांखे शफ़ा मिलंदी छो त हे जबल आम जबल न आहे हिन ते मदीने वारे मीर जा कदम लॻा आहिनि ही जन्नती जबल आहे शफ़ा वारो जबल आहे ॾिसो त नज़र चिटी मदीने वारे साईं जा कदम लॻा अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान गनी जा कदम लॻा इहो जबल अल्लाह जी निशानी थी वियो इहो जबल जन्नत वारो बणिजी वियो सफ़ा ऐं मरवो इहे ॿई जबल अल्लाह जूं निशानियूं बणिजी विया क़ुरान फरमाए थो वमन युअज़्ज़िम शआइर अल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब उन्हनि निशानियुनि जी जेको इज़त थो करे न उन जी दिलि जी तक़वा आहे इहो दिलि जो मुत्तकी आहे इहो मोमिन आहे इहो अल्लाह वारो आहे मुत्तकी वली मुत्तकी जन्नती मुत्तकी अल्लाह जे करीब मुत्तकी अल्लाह वटि महबूब बणिजी वेंदो आहे तक़वा जंहिंमें हुजे रब फरमाए थो इन अल्लाह जे निशानियुनि जी इज़त ताज़ीम कयो तव्हां मुत्तकी बणिजी वेंदो तव्हांजी दिलि तक़वा वारी बणिजी वेंदी कीअं मुत्तकी थींदो कीअं रब खे प्यारा थींदो इन्हनि निशानियुनि जी इज़त कयो इहे पहाड़ सभा मरवो इहो जबल इहे जिते अल्लाह वारनि जा कदम लॻा रब जे प्यारनि जा कदम लॻा इन्हनि जी इज़त कयो ताज़ीम कयो तव्हां मुत्तकी बणिजी वेंदो तव्हां अल्लाह वटि मक़बूल बणिजी वेंदो हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे मूंखे ध्यानु कयो पूजा ॿी शइ आहे पूजा ऐं ताज़ीम ॿी शइ आहे ताज़ीम इज़त एतराम उहा ॿी शइ आहे पूजा माना कंहिंखे ख़ुदा सम्झी उन जो सजदो करे ॾिसो न पहिरीं पहिरीं मूं तव्हांखे चयो त क़बर जो सजदो इहा पूजा आहे पूजा सजदो बंदगी या उनखे काज़ुल हाजात समझी उनखां मुराद घुरण इहो पूजा जो नमूनो आहे पूजा कभी सिर्फ अल्लाह जी छो पूजा कंहिंजी कभी असांजो ईमान अल्लाह इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह का सवा को भी पूजा जो लायक ना पूजा सिर्फ अल्लाह जी कभी बंदगी सिर्फ तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मां शाहिदी थो ॾियां अल्लाह का सवा ॿियो को भी पूजा जे लायक ना पूजा सिर्फ कंहिंजी कभी अल्लाह जी बंदगी कंहिंजी कभी बादशाह जो ऐं मां शाहिदी थो ॾियां अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मुहम्मद करीम अल्लाह जो पानो आहे उन जो रसूल अल्लाह जो जो पानो आहे मदीने वारो अल्लाह जो पानो आहे बस पानो थियो त ॻाल्हि ख़तम थी वई न असां ख़ुदा न सम्झंदासीं कंहिंखे नबीअ खे वलीअ खे ख़ुदा न सम्झंदासीं उनखे रब जो पानो सम्झंदासीं सची ॿुधायो है जेतिरा साईं पीर खतूरीअ जे उर्स में आयो तव्हां मां कंहिंजो इहो अक़ीदो आहे छा त पीर खतूरियो असांजो ख़ुदा आहे ख़ुदा केरु आहे चओ अल्लाह असांजो महबूद केरु आहे असां पूजा कंहिंजी कंदा आहियूं अल्लाह जी खतूरियो वलीउल्लाह जो हज़रत पीर खतूरियो वलीउल्लाह वली जी माना दोस्त वली जी माना यार वली जी माना वेझो अल्लाह जो दोस्त आहे अल्लाह जो प्यारो आहे अल्लाह खे वेझो आहे पुट बस इहो फ़र्क़ु आहे वहाबी में असां में
वहाबी इल्जाम हणन था असांते चवंदा त तव्हां वलीअनि खे ख़ुदा था सम्झो पुट असां कंहिं बि वलीअ खे ख़ुदा न सम्झंदा आहियूं ख़ुदा असांजो रब आहे जेको वहदहू ला शरीक आहे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह अकेलो आहे अल्लाह बेनियाज़ आहे अल्लाह जो को साथी साझी शरीक ना है न कंहिंखे ॼणी न कंहिं मां ॼाओ न उन जो को मटो आहे न सानी आहे न उन जहिड़ो आहे न उन वांगुर आहे उन जी ज़ात बेमिसल आहे पुट बाक़ी अल्लाह जा प्यारा अल्लाह जा वली अल्लाह जा नवाज़ियल जिन खे अल्लाह इज्जत ॾिनी आहे उन जी इज्जत करण ताज़ीम करण उन जे एतराम करण इहा पूजा नाहे बल्कि इहा दिलनि जी तक़वा आहे जेको अल्लाह वारनि जी इज्जत कंदो आहे न उहो बि अल्लाह खे प्यारो थिए। हज़रत इब्राहिम बिन अदम ॾिठो मलाइक लथा दफ़्तर खे नाला पिया लिखनि भाई कंहिंजा नाला था लिखो चई अल्लाह जे वलीअनि जा चई भला इन लिस्ट में मुंहिंजो नालो बि लिखंदो चई इब्राहिम तूं अञा अल्लाह जो वली न थियो आहीं तुंहिंजो नालो न लिखंदासीं चई भला अल्लाह जो वली न थियो आहियां पर वलीअनि सां मोहबत त अथनि वलीअनि सां यारी त अथनि उन्हनि जे आस्थाने ते त वेंदो आहियां तेसी टियों मलाइक लथो उन चयो ते मलाइको जेको मुंहिंजे दोस्त जो दोस्त आहे उहो बि मुंहिंजो दोस्त आहे लिखोसि नालो इन लिस्ट में। वदा जेकॾहिं तुंहिंजी हज़रत पीर खथोरियो रहमतुल्लाह अलैहि सां मोहबत आहे न त इहा मोहबत तुंहिंजी इंशा अल्लाह ताला तोखे कमु ॾींदी। मदीने वारो साईं तो फरमाए सुनन अबू दाऊद में हदीस आ मुझे आका फरमायो त अल मरो मा मन अहब क़यामत में मानू उन सा गड्डू हुंदो जंहिंजी जैसा मोहब्बत हुंदी क़यामत में कैसा गड्डू हुंदो चौ कैसा गड्डू हुंदो कंहिंजी मोहब्बत ढके सा कंहिंजी मोहब्बत कुकड़ सां कुकड़नि जा खपती हिते त कोन हूंदा न जी हीअं कच्छ में खयूं पियो वञे अॻियो खीसो हुजे कुकड़ जो विछलासीं त खीसो भरिजी वियो कंहिंजी मोहब्बत माल सां कंहिंजी मोहब्बत नोट सां पर असां सुन्नियुनि जी मोहब्बत हज़रत पीर खथूरीअ सां असांजी मोहब्बत मदीने वारे साईं जे आले बैत सां असांजी मोहब्बत करबला जे शहीदनि सां असांजी मोहब्बत मौला अली सां असांजी मोहब्बत उस्मान ज़िन्नुरैन सां असांजी मोहब्बत उमर फारूक सां अबू बकर सिद्दीक़ सां असांजी मोहब्बत हसनैन करीमैन सां असांजी मोहब्बत ख़ुद मदीने वारे मीर जी ज़ात क़यामत जे ॾियारे में फैसलो थियल आहे त अल मरो मा मन जंहिंसां तुंहिंजी घणी मोहबत हूंदी उन सां गॾु हूंदी हाणे पंहिंजे दिलि खां पुछ त तुंहिंजी घणी घणी मोहबत कंहिंसां आहे जी घणी 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 मोहबत कंहिंसां आहे ॻाल्हि खोलिया कोन थो तव्हांजी मूंखे बि लक्षण जी ख़बर आहे कैसा मोहब्बत ॻाल्हि ज़ाहिर कोन कबी बाक़ी दिल तोखे पाण ॿुधाईंदी ओ ता मोहब्बत रखो अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो मदीने वारे मीर जी ज़ात सां ख़ुदा जो कसम क़यामत जे ॾियारे मदीने वारो तोखे पाण सां गॾाए हिकिड़े ॾींहुं इमाम बज़ार रिवायत आंदी आ त मौला अली शेर जली हैदर करार सैयदना मौला अली मदीने वारे मीर वटि आयो जी या रसूल अल्लाह कुछ माण्हू आहिनि जेके मूंसां बुग़्ज़ था रखनि अलीअ सां बुग़्ज़
उन्ने दौर में होया तो हींअर कोन हूंदा छा? मुनाफिक उन्ने दौर में होया हींअर कोन हूंदा छा? हाँ अर्ज की या रसूल अल्लाह कुछ माण्हू आहिनि जेके मूंसां बुग़्ज़ था रखनि। हुज़ूर मुर्किया साईं फरमाया अली जेके बुग़्ज़ रखनि था उन्हनि जी दिलि में न कर तोखे मां ख़ुशख़बरी थो ॾियां। सभिनी खां अव्वल जन्नत में मां मोहम्मद वेंदुसि। सभिनी खां अव्वल मां मोहम्मद करीम जन्नत में वेंदुसि ऐं मूंसां गॾु तूं हली हूंदे तोसां गॾु तुंहिंजा कई बच्चा हसन ऐं हुसैन हूंदा। मुंहिंजी न्याणी तुंहिंजी राणी फातिमत ज़हरा असां सां गॾु हूंदी। असां 5 ॼणा सभिनी खां अव्वल जन्नत ॾे हलंदासीं। हिकिड़ो मुस्तफ़ा, ॿियो मुर्तज़ा, टियों इमाम हसन, चौथों इमाम हुसैन, पंजो खातून अतहर सैयदतुन निसाइल आलमीन। साईं फरमाया ये 5 ॼणा असां सभिनी खां अव्वल जन्नत में वेंदासीं। त हज़रत मौला अली अर्ज़ कई या रसूल अल्लाह असीं जो 5 ॼणा अव्वल जन्नत में वेंदासीं फमुहिब्बूना पोइ असांजा हुबदार काॾे वेंदा? जंहिंजी असां 5 तन सां मोहब्बत आहे उहे अचू दिल वारा जेके 5 तन जा हुबदार आहिनि। आयो या न? कंहिंजी 5 तन सां मोहब्बत आहे? असां 5 तन जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार आहियूं। असां हैदर जा हुबदार आहियूं कंदा 5 तन सां। अॼु ध्यानु गॾिजी चओ अॼु त ऐलान कयो मलाइका लिखनि था पिया लिस्ट कहिड़ा हुबदार आहिनि लिस्ट लिखिजे थी पई तव्हांजो नालो लिखायो। असां 5 तन जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार आहियूं। असां 5 तन जा असां पिट को मातम कोन कयूं असां कारा कपड़ा कोन ढकियूं असां झंडनि अॻियां कोन झुकूं असां झंडनि अॻियां कोन झुकूं कंदा मस्जिद सां असां प्यार आहियूं। असां हैदर जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार आहियूं। जंहिंजो 5 तन पाक सां प्यार नया जेको मञंदो 4 यार नया तंहिंजे कले में जो असां 5 तन जा हुबदार आहियूं भाग वारा जंहिंजो 5 तन सां प्यारा मौला अली अर्ज़ करे या रसूल अल्लाह असां 5 तन सभिनी खां अव्वल जन्नत ॾे वेंदासीं फमुहिब्बूना असांजा हुबदार काॾे वेंदा असां सां मोहबत रखण वारा किथे हूंदा? साईं फरमायो त अली असां 5 तन अॻियां असांजा हड़ई हुबदार असांजे पुठियां गॾु जन्नत ॾे हलंदा। मां इहा हदीस पढ़ंदो हा न त मुंहिंजो पाउ रत जो वधी वेंदो आहे। ख़ुदा जो कसम मां तव्हांखे शाहिद थो बणायां मूंखे 5 तन सां प्यार मूंखे ज़बानी नथो चओ मुंहिंजे दिलि जे अंदरि मुंहिंजे नस नस में मदीने वारे जी मोहबत समायल मुंहिंजे अंदरि जे रगुन रेशन में 5 तन जो प्यार समायल।
ता सभिनी मां शाहिद बणाई दो वञा क़यामत जे ॾियारे में साईं फरमाईंदा तव्हां हिक ॿिए ते बि शाहिदियूं ॾींदो तव्हां बि ऐलान कयो मां तव्हांजो शाहिद थींदो तव्हां मुंहिंजा शाहिद जंहिंजो पंज तन सां प्यार आहे उहो हथ मथे करे स्टेज वारा मौलवी साहब तव्हां बि ॾिसो ॾिसो हिक ॿिए खे ॾिसो के हथ खयो आहे कहिड़ो रहियल आहे हाँ सभिनी खे प्यार आहे इंशाअल्लाह इहा हीअ जेका अॼोकी गवाही आहे क़यामत में असां सभिनी खे कम ईंदी असांजो प्यार पंज तन सां हुजूर जे असहाबनि सां प्यार आहे असांजो बगदाद वारे गौसे आज़म दस्तगीर सां प्यार आहे कंहिंजो प्यार आहे दस्तगीर सां आहे हाँ ऐं असांजो हज़रत पीर खथूरी सां बि प्यार आहे इन अल्लाह जे वलीअ सां असांजी मोहबत आहे भली 100 साल गुजरन 500 साल गुजरन 1000 साल गुजरे पर वली पंहिंजे कब्र में जिंदा हयात उनजो जिस्म हिकिड़ो वाक्य ॿुधायां सॼो ध्यानु मूंॾे कयो थो ॿुधायां शायदि तव्हां इहो वाक्य अॻे ॿुधो बि न हुजे मुकमिल तवजो मूंॾे कयो मुझे मदीने वाले साईं जो बाबो साईं हजरत अब्दुल्ला मदीने वाले साईं जो बाबा जानी अबाणा सब खे प्यारा आहिनि तव्हांखे तव्हांजो अबो वणे थो तव्हांखे तव्हांजी अम्मड़ वणे थी मदीने वाले साईं जो अबो ऐं अम्मा हुजूर खे प्यारा इमाम बहकी रिवायत आंदी आहे मदीने वाले साईं फरमाए त जेकॾहिं मां निमाज़ पियो पढ़ा सुमाणी निमाज़ में हुजां सूरह फातिहा जी तिलावत पियो कयां ऐं मुंहिंजी अम्मड़ अचे मूंखे सॾु करे हुजूर जन अञा अम्मड़ जे पेट में हुया त बाबा साईं रेलत करे विया हज़रत अब्दुल्ला हुजूर जी उमिरि मुबारक 6 साल हुई त अम्मा जी जल आमना साईं वफ़ात करे वई वो साईं फरमाइनि था त मुंहिंजो अबो अम्मड़ मूंखां विछड़ी विया पर जेकॾहिं मौजूद हुजनि हा ऐं मां निमाज़ पियो पढ़ा सूरत फातिहा पियो पढ़ा ऐं मुंहिंजी अम्मड़ मूंखे थी सॾु करे ओ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी अम्मड़ मुंहिंजो नालो वठी मूंखे सॾु करे त मूंखे कसम आहे अल्लाह जी ज़ात जो त मां निमाज़ भॼी चवांसि जी चवां अम्मा जी चवां अम्मा जी चवां साईं फरमाइनि था मां निमाज़ पियो पढ़ा सूरह फातिहा में हुजां मुंहिंजो बाबो अचे मुंहिंजो हज़रत अब्दुल्ला मूंखे सॾु करे ओ मुंहिंजा बच्चा मोहम्मद अल्लाह जो कसम निमाज़ भॼी मां पंहिंजे पीउ खे चवां त जी बाबा पुट तोखे अबे जो क़दुरु न आहे अबो अम्मा आहे अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात मदीने वारो साईं फरमाए तो जन्नत तव्हांजे अम्मड़ियुनि जे पेरनि जे हेठि अल अब्द औसत अबवाबुल जन्नह पीउ बेहिश्त जो विचों दरवाज़ो पीउ बेहिश्त जो विचों दरवाज़ो हुजूर जो बाबो साईं साईं जन जा अम्मड़ जे पेट में हुया त रेलत करे वियो पोइ हिकिड़े ॾींहुं हुजूर जन बुखारा अचनि पिया जबल ते विया बुखारा वरी मोटिया त खिलंदा मुर्कंदा ख़ुशि पिया अचनि पोइ पुछूं त या रसूल अल्लाह तव्हां वियो पिए त बुखारा हुयो मोटिया आहियो त ॾाढा ख़ुशि आया आहियो पण फरमायूं त मां ॾुखारो हुउसि पंहिंजे अपे अम्मड़ जे बारे में पोइ जेॾीमहिल मां हीअ पहाड़ी ते वियुसि त मूं रब खे अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला मुंहिंजो अबो मूंखे ॾेखार मुंहिंजी अम्मड़ मूंखे ॾेखार पोइ अलाह ताला ॿिन्ही खे जहिड़ो करे मुंहिंजे अॻियां आंदो अबे खे ॾिठुमि अम्मड़ खे ॾिठुमि उन्हनि मूं ते कलमो पढ़ियो
छो तो हुजूर जन जे ऐलान नबूवत का अॻु में दुनिया का पर्दो करे विया हा न पो साईं फरमाइनि था त मूं में कलमो पढ़ियो मूं ते ईमान आंदो वरी अल्लाह के प्यारा जी अॼु अबे अंबड़ जी ज़ियारत करे आयो आहियां तॾहिं ख़ुशि थो थियां हुजूर जन जे अबे साईं जी मज़ार हुई मदीने शरीफ में कब्र पाक मदीने शरीफ दार नाबका में ब्याह खजूरन जे वापार जे ला पी हज़रत अब्दुल मुत्तलिब मोकिलियो न यसरफ में पुरानो मदीने जो नालो हो यसरफ उते ब्याह वापार जे ला उते बीमार थी पिया उते ही रेलत कयूं उते दार नाबका में दफन थिया हाणे उहो दार नाबका हींअर मस्जिद नबवी में शामिल मस्जिद नबवी जॾहिं महिल तोसीअ थी न कुशादो कयूं त वो उहा जाइ जिते हज़रत अब्दुल्ला जी क़ब्र हुई उहा बि मस्जिद में थी वई पोइ सऊदी हुकूमत चयो त असां हज़रत अब्दुल्ला जो जिस्म मुबारक कढंदासीं इन खे जन्नतुल बकी में दफन कंदासीं पोइ उन जाइ ते वॾो पलवेड़ो ॾिनो मथे घणो ट्रेग में परदो ॾिनो पोइ अंदर माण्हू कमु कनि पिया हिकिड़ो वली सगोरो बुज़ुर्ग हुयो असुल पंजाब जो हो सिंध में रहियो उन्ने मूं सां ॻाल्हि कई जी उन रात मां मदीने में मौजूद हुयुसि कमु करण वारनि में हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हुयो उन मूंखे चयो त अॼु हज़रत अब्दुल्ला साईं जो जिस्म कढंदा दार नाबका मुंहिंजा जिस्म पाक कढी जन्नतुल बकी में मुंतकिल थींदो तूं अचिजे मां तोखे हज़रत अब्दुल्ला जी ज़ियारत कराईंदुसि रात जो 2:30 थिया ओॾी महिल कम वारा माण्हू आया हिकिड़ो नंढो दरवाज़ो उन मंझां उहे कम वारा दाख़िल थिया मूंखे बि उहो कम वारनि वारो लिबास पारायो मज़दूरनि वारी जेका ड्रेस आहे उहा पारायूं मां बि सां गॾिजी वियुसि चई जेॾी महिल मशीनुनि सां ॿाहिरों खोटाई कयूं पोइ मोहबत वारा माण्हू आया हज़रत अब्दुल्ला साईं जी क़ब्र मुबारक खोलियो चई त जेॾी महिल क़ब्र शरीफ़ खुली त हज़रत अब्दुल्ला जो जिस्म त सलामत हुयो पर जेको कफ़न जो कपिड़ो हुयो उहो बि साबित सही सलामत हुयो सुभान अल्लाह जेॾी महिल साईं जन जो जिस्म मुबारक ॿाहिरि कढियो कफ़न में लपेटियल हुयो पोइ चई हीअं मुंहुं मुबारक खोलियो त ईअं लॻे पियो जेको चोॾहीं जो चंड ज़मीन ते लही आयो एॾो सुहिणो चहिरो चई ईअं लॻे पियो जेको माण्हू सुतल मुर्कंदो आहे न ईअं मुर्क हुई चेहरे ते हसीन चेहरो हुयो जिस्म सही सलामत वार सही सलामत पर कफ़न मुबारक जो तंद भी सही साबित सलामत नौजवान हुयो दाढ़ी मुबारक नंढी सुवारी हुजेसि आंगुर या ॾेढ आंगुर जेतिरी दाढ़ी मुबारक हुजेसि मुछुनि जी सावल हुजेसि पर एॾो सुहिणो एॾो हसीन चेहरो मूं ज़िंदगी में को न ॾिठो जहिड़ो हज़रत अब्दुल्ला जो चेहरो हाणे इहो समझो त 1,500 साल खां पोइ मज़ार खुली आहे 1,500 साल खां पोइ हज़रत अब्दुल्ला जो जिस्म सही सलामत कपिड़ो कफ़न बि सही सलामत हो मिठा असीं तॾहिं चवंदा आहियूं त अल्लाह वारा क़ब्र में मरंदा न आहिनि पंहिंजे क़ब्र में रब उन्हनि जी हिफ़ाज़त कंदो भली समय साल गुज़री वञनि पर इहे अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारुनि में ज़िंदा हूंदा आहिनि उते वञ पोइ अदब सां वेह पोइ अदब सां मिठा उते वञी गैर शरई गैर इस्लामी कम न कबा अल्लाह वारे खे पंहिंजे गुनाहनि ते शाहिद न बणाइबो जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
जी इज्जत ताज़ीम तौक़ीर करणो इहो असां सुन्नियुनि जी सुञाण चओ सुन्नियुनि जी सुञाण ऐं वलियनि जी बेअदबी गुस्ताखी जेके कंदा आहिनि न रब उन्हनि खे दुनिया में ई ज़लील कंदो आहे आख़िरत जा मोचड़ा त जुदा ठहिया पिया अथनि आख़िरत जा पादर पुसियल अथनि पर हिते बि उन्हनि सां घटि कोन थी थिए हिकिड़ी वीडियो में मूंखे कंहिं वीडियो मोकिली हिकिड़ो चए थो त हे जेके पीरनि फ़क़ीरनि खे मञण वारा आहिनि न इहे बिदत आहिनि असां इन्हनि खे सिधो कंदासीं असां इन्हनि खे जेको आहे न हक़ जे रस्ते ते हीअं ॿी तकरीर पियो करे तकरीर कंदे अॻु ॾिसजी वियुसि चए तकरीर हलंदे वीडियो में नेट ते रखी अथव यूट्यूब ते त अॼु बि ॾिसंदो हो अलाह वारनि ते पियो उन्हनि खे गिला पियो करे जंहिंमें इन्हनि खे असां सिधो कंदासीं अलाह उन्हनि खे ज़लील कंदो आहे ओ मिठा त इन्हनि बद मज़हबनि खां बद अक़ीदनि खां बचो अक़ीदो उहो रखो जेको हक़ ऐं सच वारो अहले सुन्नत जो चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि अल्लाह जे कुरान में जा जेकी चंद लफ़्ज़ मूं पहिरीं तव्हांजे साम्हूं पढ़िया उन में रब हिकिड़ी राति जी वाखाण कई आहे फिया युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम हिकिड़ी साल में राति ईंदी आहे जंहिंमें हिकमत वारे कमनि जो फ़ैसिलो कयो वेंदो फ़ैसिलनि जी राति इमाम बैहक़ी ने ते रिवायत आंदी आहे तुक़्तलु आजाल मिन शाबान इला शाबान इहा जेका फ़ैसिलनि वारी रात आहे या 15 शाबान वारी रात आहे कहिड़ी रात आहे 15 शाबान वारी रात आहे जंहिंखे चवंदा आहिनि शबे बरात माना छोटकारे वारी रात इन रात में पूरे साल जा फैसला लिखिया वेंदा आहिनि के केरु मरंदो कंहिंखे पुट ॼमंदो कंहिंखे धीउ ॼमंदी कंहिंजो हादसो थींदो कंहिंखे ख़ुशी मिलंदी कंहिंखे ॾुख मिलंदो हेल साल कहिड़ा कहिड़ा हज ते वेंदा कंहिंखे मदीने वारे जो दीदार थींदो 15 जी रात लिखबो आहे साईं फरमाइनि था जेकॾहिं तव्हांखे इहा 15 जी रात मिली वञे न कुमू लैलहा व सुमू नहारहा इहा रात जागो इबादत कयो नफ़िल पढ़ो ॾींहं जो वरी नफ़िली रोज़ो रखो रात जागो ॾींहं जो नफ़िली रोज़ो रखो साईं फरमाइनि था इन रात में जेको 50 नफ़िल सलातुल ख़ैर जा पढ़े 50 नफ़िल 100 रकातूं इहा नमाज जेको पढ़े अल्लाह ताला उन जी पूरी ज़िंदगी जा गुनाह बख़्श माफ़ करे 15 शाबान जी रात 21 जे हिसाब सां अख में सुरमो पाए न 21 टे हेॾो 21 जे हिसाब सां सुरमो पाए पूरो साल उन जूं अखियूं न उथंदियूं न ॾुकंदियूं न ख़राब थींदियूं 15 शाबान जी रात ॿेर जा 7 पन टहिकाए उन्हनि में वेंझे पूरो साल उन ते न जिन जो असर थींदो न जादू जो असर थींदो 15 शाबान जी रात जेको 3 भेरा सूरत यासीन जी तिलावत करे पूरो साल अल्लाह ताला उन जे रोज़ी रिज़्क़ में बरकत ई बरकत बरकत ई बरकत बरकत साईं फरमाइनि था इमाम अहमद रिवायत आंदी आहे हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे साईं फरमाइनि त यत्तली अल्लाह अज़्ज़ व जल्ल इला ख़ल्क़ी फी लैलतन निस्फ़ मिन शाबान
15 शाबान जी रात थींदी आ त अल्लाह पंहिंजे काननि में मुतवज्जे थींदो आ फयगफिर लिबादी पंहिंजे हड़नि बाननि खे 15 जी रात बख़्शे छॾींदो सवाइ ॿिन खे न बख़्शींदो मुशाहिन वक़ातिल नफ्स हिकिड़ो उहो माण्हू जेको दिल में बुग़्ज़ ऐं कीनो रखियो वेठो आहे कुदूरत ऐं प्याई रखियो वेठो आहे इन खे 15 जी रात माफ़ी न मिलंदी ॿियो उहो माण्हू जेको खून कयईं क़त्ल कयईं ॿिए खे मारी या पाण खे मारी इन ॿिन माण्हुनि खे 15 जी रात में माफ़ी न मिलंदी ऐं ॿी हदीस पाक में आहे इमाम बेहकी रिवायत आंदी हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का हज़रत मकहूल का रिवायत आहे मदीने वाले साईं फरमायो फी लैलतिन निस्फ मिन शाबान यगफिरुल्लाहु अज़्ज़ व जल्ल लिअहलिल अर्द इल्ला मुशरिकिन औ मुशाहिन 15 शाबान जी रात अल्लाह ताला पंहिंजी सारी मखलूक खे बख़्शे छॾींदो आहे सवाइ 2 माण्हुनि जे हिकिड़ो उहो जेको दिल में बुग़्ज़ ऐं कीनो रखियो वेठो आहे ॿियो उहो माण्हू जेको अल्लाह सां शिरक कंदो आहे इन्हनि ॿिन्ही खे मुशरिक खे ऐं बुग़्ज़ रखण वारे खे माफ़ी न मिलंदी बाक़ी सारी मखलूक खे प्रभु बख़्शे ऐं ॿी हदीस पाक में आहे मदीने वाले साईं फरमायो त यत्तलिउल्लाह इला इबादिही लैलतन निस्फ मिन शाबान फयगफिरु लिल मुमिनीन 15 शाबान जी रात थींदी अल्लाह ताला रही ईंदो वेझो थी वेंदो ॿारनि ॾे निहारींदो गुनहगारनि खे बख़्शींदो मोमिननि खे बख़्शींदो पर फरमाईंदो त 2 माण्हुनि खे कोन बख़्शींदुसि जेके दिल में हिक ॿिए में अदावत रखियूं दुश्मनी रखियूं वेठा आहिनि हिक ॿिए सां नथा ॻाल्हाइनि हिक ॿिए सां सलाम कलाम नथा कनि इन्हनि ॿिन्ही खे मां रब माफ़ी न ॾींदुसि जेसीं ताईं हिक ॿिए खे न परचाइनि हाणे हिते घणा वेठा आहिनि काविड़ियल को भाउ सां काविड़ियो वेठो आहे को पुट पीउ सां काविड़ियो वेठो आहे को रिज़ाल सां काविड़जी आयो आहे मदीने वाले साईं हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई आहे त ज़ाल खे पादर थियो हणे इहो बि ख़्यालु नथो करे त वरी शाम जो हिन सां गॾिजी मूंखे सुम्हणो आहे ॾींहं जो मोचड़ा हणे शाम जो वरी उन साॻी घर वारी जेके पादर थियो हणे वरी उन सां गॾिजी अमृतसर थो पुट जेके ॿ पाण में ॻाल्हाइनि नथा कावड़िया वेठा आहिनि गुस्सो रखियूं सलाम कलाम बंदि कयो अथनि 15 शाबान जी आम माफ़ी वारी रात में बि इन्हनि 2 खे रब माफ़ी न ॾींदो ऐं ॿियो जेको पीउ माउ जो नाफ़रमान अबे खे रंजायईं अमड़ जी दिलि ॾुखायईं उन्हनि जा हक़ भॻईं उन्हनि जी दिलि आज़ारियईं इन पीउ माउ जे नाफ़रमान खे 15 जी रात में बि माफ़ी न मिलंदी मिठा जेकॾहिं पीउ माउ जेरा अथई न त सुभाणे साईं वञी परचाई उन्हनि खे राज़ी कर जंहिंसां रुठल आहीं न उनखे परचाइण जो सोलो रस्तो जेको मदीने वारे साईं दसियो आहे ज़रूरी न आहे त तूं मेड़ खणी वञो नंग न्याणियूं मेड़ वठी वञो पटको लाहे रखीस न साम्हूं अची वियो न चईसि अस्सलाम अलैकुम हुन जवाब ॾिनो वालेकुम अस्सलाम कावड़ ख़तम सुलह थी वियो तो चयो अस्सलाम अलैकुम जवाब न ॾिनई अथस कुझु जवाब न ॾिनई तूं ईअं सम्झ त शायदि मतां न ॿुधो हुजे वरी चईसि अस्सलाम अलैकुम अञा बि जवाब न ॾिनई वरी टियों भेरो चईसि अस्सलाम अलैकुम 3 भेरा तो सलाम कयो जे हुन जवाब ॾिनो त सुलह थी वियो पर जे जवाब न ॾिनई न 3 भेरनि सलाम करण खां पोइ बि जवाब न ॾिनई तो ॾोह ख़तम हाणे डबल ॾोह हुन जे गिचीअ में समझी वियो ॻाल्हि कावड़ छॾियो अहिड़ी कावड़ छॾियो
लाड़ में कावड़ घट हुई पर हाणे खुदा जाने एॾो उतरा दिन जो गुरु खाधी हूंदनि कावड़ न कर गुस्सो न कर पाण में बर्दाश्त पैदा कर साईं फरमाइनि था जेकॾहिं को कावड़ियल आहिनि हिकिड़ो अॻु में वञी सलाम करे थो इहो अॻु में जन्नत में वेंदो पर ॿई ज़िंदगी रहनि नथा मुड़नि नथा वञनि त वरी टियों उथे उन्हनि खे सुलियो कराए टियों उन्हनि ॿिनि जे विच में सुलियो कराए जे सुलियो करायो न उनखे 20 हजनि जो सवाब मिलंदो आहे को जेको सुलियो कराए जी विढ़ियलनि जे विच में को सुलियो कराए उनखे 20 हजनि जो सवाब थो मिले मुफ्त में 20 हजनि जो सवाब मिठा त झगड़ा न फितना न फसाद न पाण में मोहब्बत रखो उल्फत रखो हिक ॿिए में बेझड़ाइप पैदा कयो भला जेकॾहिं हिकिड़ी धुर खां ग़लती थी वञे त तव्हां खणी सबुर कयो जेके मुड़िया से जुड़िया ॻाल्हि सम्झो था हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हिकिड़े माण्हू घटि वधि पे ॻाल्हाए हज़रत अबू बकर चुप हो पियो गारियूं ॾे घटि वधि ॻाल्हाए हज़रत अबू बकर चुप साईं जन बि बीठा हुजनि हुज़ूर जन मुर्कनि बीठा सोना हबीब मुर्कनि बीठा हो पियो काफ़र गारियूं ॾे अबू बकर चुप हुज़ूर मुर्कनि आखिर सही सही नेठे अबू बकर वरंदी ॾिनी त हुज़ूर जन पुठी ॾेई ऐं हली पिया हलिया अबू बकर समझी वियो त मुंहिंजो जवाब ॾियण सोणे नबी खे न वणियो आहे पोइ आयो या रसूल अल्लाह हुन मूंखे गायूं पे ॾिनियूं तव्हां मुर्को पिया मूं वरंदी ॾिनी आहे तव्हां मुंहुं मुबारक मोड़े हली आयो पाण फरमायो अबू बकर जेॾीमहिल हुन पे घटि वधि ॻाल्हायो तो सबुर सां पे सठो अल्लाह मलाइक आसमान तां लाथो हुयो तुंहिंजे तरफ़ मलाइक पियो वरंदियूं ॾिएसि पर जेॾीमहिल तो ॻाल्हायो ओॾीमहिल रहमत जा फरिश्ता हलिया विया शैतान विच में अची वियो पोइ मूं चयो त जिते शैतान हूंदो उते अल्लाह जो नबी न बीहंदो मिठा त छेड़ा न कयो झगड़ा न कयो पाण में सुलियो पैदा कयो भला इहा राति 15 जी मिले त मल्हाईंदव 50 नफ़िल पढ़जो सलातुल खैर जा अल्लाह तांजे जिंदगी जे गुनाहनि जी तांखे माफ़ी ॾींदो तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो इहा 15 शबान जी राति दरगाह दिलबराबाद मोरे में अची असां सां गॾु मल्हाए थी सलात तस्बीह निमाज़ बा जमायत थींदी इज्तिमाई दुआ थींदी पूरे पाकिस्तान में अल्लाह जा नेक सालिह अल्लाह वारा तहज्जुद गुज़ार बाना गॾु थींदा उन्हनि सां गॾिजी दुआ में शरीक थींदा दावत कबूल आहे हिकिड़ी ॿी बि दावत ॾियांव थो 10 मार्च ते दरगाह सालियाबाद कराची में मदीने वारे साईं जे बाबा जानी ऐं अम्मा साईं जो उर्स मुबारक थो थिए हुज़ूर जे बाबा साईं हज़रत अब्दुल्ला ऐं अम्मा साईं अम्मा आमिना इन्हनि जो गॾियल उर्स मुबारक थींदो दरगाह सालियाबाद में तव्हां इन महफ़िल में शरीक थिजो अचे ॿुधो त हुज़ूर जे बाबा साईं अम्मा जानी जो शान छा आहे मर्तबो छा आहे मक़ाम छा आहे हुज़ूर जो उन्हनि सां प्यार छा आहे अल्लाह करीम जो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब शाल असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला जल शानो मदीने वारे मीर जे ग़ुलामी जे सदके हुज़ूर जे वालिदैन करीमैन जे सदके असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिलमुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात राज़ी थी